जो नालो जयप्रीता है। मां स्वामी विवेकानंद स्कूल में 3 दर्जे में पढ़ंदो आहियां। मां तव्हांखे हिकु कहाणी ॿुधायां थो, हाथी ऐं कीली। हिकु पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु हाथीअ जो पेर हिकु कीलीअ मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली तमामु नचे खर्चे में हुजण करे बची वई। कीली हाथी खे लड़फा चयो, मुंहुं मारिया हेॾो सां तूं आहे ॾिसे नथो वञे, जेकॾहिं मां मरी पवां त प्यारनि बचनि खे केरु संभालिया। हाथी काव अची खेसि चयो, आई त तेरे जेतिरी अञा आहे मूंखे सेखार। हीअ चई हाथी पंहिंजी सूंड सां कीली खां अहिड़ी त फुक ॾिनी कि कीली वीचारी हवा में उड़ावंदी हाथी जे कन में पइजी वई। कीली हाथी जे कन में चक पातो। हेॾो साओ हाथी टिपण लॻो, हेठि लेथरूं पाइण लॻो। कीली हाथी जे कन मां ॿाहिरि निकिराई, हाथी खे धमकी ॾींदे चई, ॾिठे त माशो मूं जेतिरी तो केर पवे कि केने ॾिठे छॾियो। ख़बरदार अॻिते संभाले हलजांइ, इन दफ़ा तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि ऐं उन ॾींहुं पोइ हाथी खां कीली खां एतिरो डपु थींदो आहे तो ॾींहुं राति पंहिंजा कन विञे वांगुरु हेॾा होॾा उॾंदा आहिनि कि उसे डपु लॻंदो आहे कि वरी न कीली कन में पइजी वई। माण्हू कंहिंखे न वॾाई करणु खपे। महिरबानी।